न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया झोडो खां। झोडो में जीए सिंध क़ौमी माज़ पारां मरकज़ी सॾ ते जसकम तालुका झोडो तरफ़ां सिंधु दरिया में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। झोडे में जसकम ज़िले मीरपुर ख़ास जे अॻवान देशी अब्बास कोसो, तालुका झोडो जे सदर देशी न्याज़ कोसो, सारंग भट्टी, रजब रायमू जी अॻवानीअ में दर्जननि कारकुननि मीडिया सेंटर झोडो अॻियां सिंधु दरिया में पाणीअ जी हथरादू खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अॻवाननि खिताब कंदे चयो त पंजाब साम्राज्य साज़िश तहत सिंधु दरिया जो पानी बंद करे खुशहाल सिंध जे हारनि खे आबादगारनि खे कंगाल करे गुरबत ऐं मुफ़लिसियत तरफ़ धिके छॾियो आहे। समूरे सिंध जे शहरनि ॻोठनि में पाणीअ जी खोट सबबि लखें एकड़ ज़रई ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त इंसानी आबादियूं चौपायो माल पखी पखण उञ विघे तड़पी मरी रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त जेकॾहिं पंजाब हुकूमत दरिया खे सुकाइण वारी सिंध दुश्मन पॉलिसी जारी रखी त जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻुवाणीअ में सिंध पंजाब बॉर्डर बंदि करे मुतालबनि जे मनता ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। रिपोर्ट करे रहियो अब्दुल गफूर कोलाची, बे न्यूज़ झोडो।